मुझो हिकिड़ो सवाल आहे समंदर में त रमज़ान जी तयारी कीअं कजे? त जहाज़ वेंदो आहे 2 महीननि जे लाइ सी में। रमज़ान जा रोज़ा जहाज़ में भी मुमकिन ताईं रखना। अब मस्जिद में वञी करे अगर जहाज़ में कोई तरकीब आहे, पाण हाफ़िज़ आहे या ॿियो जेको हाफ़िज़ क़ुरान मौजूद आहे, ख़त्म क़ुरान थी सके थो तरावी में। ये नमाज जी जमात भी थी सके थी अगर अहल हुजे इमामत जे। हाफ़िज़ उन शर्त ने, हाफ़िज़ ना उन रुकावट ने। इमामत जे शराइत जुदा आहिनि, हिफ्ज़ क़ुरान उन ई जुदा है। अल्लाह तव्हां खे बरकत दे, आमीन आमीन। हिफ़ाज़त भी करे। अमीर अहले सुन्नत सां अर्ज़ु आहे कि तव्हांजो जेका सफ़र थियो हज जो शिप में, तो हुते तव्हां कीअं नमाज़ अदा कंदा हुआ? शिप में जेको 2 मस्जिदूं हुयूं, हिकिड़ी मस्जिद में अवां जो काफ़िलो जेको आहे उहो नमाज़ पढ़ाईंदो हो। अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन मां इमामत कंदो हुउसि। उते हजीअ जी तरबियत भी थींदी हुई, मोहबत वारा आशिकान रसूल तो मिली वेंदा आहिनि। तो मुझे हज जी कैसेटूं ने हज जा तरीक़ा ने उहे भी बाइक ते ई लोग हलाईंदा हुआ। वो यादगार सफ़र हो। अल्लाह वरी नसीब करे। हींअर त शिप विने ई कोन थी, बंदि थी वियूं, हज जूं बि ज़माना थी विया।